डंपर एसोसिएशन के सदर लियाकत महसूद खिलाफ केस की ॿुधणी सेशन कोर्ट में थी गुज़री। अदालत में पेश थियण खां पोइ जवाबदार की उबूरी ज़मानत में 13 नवंबर ताईं वाद कई वई। जवाबदार के वकील एडवोकेट मंजूर मियो अदालत के आगाह कयो त जवाबदार की कंहिंसां बि दुश्मनी नाहे, हुन जेको बि कयो आहे पंहिंजी जान बचाइण लाइ कयो। वाज़े रहे त गार्डन थाणे ते जवाबदार खिलाफ केस दाख़िल कयो वियो ऐं वधीक कानूनी कार्रवाई हलंदड़ आहे। कराची के क्लिफ्टन वाले इलाके में अब्दुल्ला शाह गाज़ी के मज़ार वेझो तेज़ रफ्तार कार फुटपाथ ते सुतल माण्हुनि मथां चढ़ी वई। नतीजे में 2 माण्हू फौत थी विया। रेस्क्यू ज़रियनि मूजिब क्लिफ्टन में अब्दुल्ला शाह गाज़ी के मज़ार वेझो एक कार फुटपाथ ते चढ़ी वई। हादसे में फुटपाथ ते सुतल 2 माण्हू फौत थिया। रेस्क्यू ज़रियनि जो चवणु आहे त हादसे में कार में सवार 2 माण्हुनि समेत 4 वधीक माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि। रेस्क्यू ज़रियनि मूजिब हादसे में ज़ख़्मी थींदड़नि खे तिबी इलाज लाइ मक़ामी अस्पताल मुंतक़िल कयो वियो। दखण अमरीका इक्वाडोर के जेल में झेड़न सबब 31 माण्हू मारिजी विया। परदेही न्यूज़ एजेंसी मूजिब सुबह जो इक्वाडोर के मचाला जेल में झेड़ो थियो, जंहिंमें हथियारनि के इस्तेमाल सबब 4 माण्हू मारिजी विया ऐं केतिराई कैदी ज़ख़्मी थी पिया। रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त झेड़े खां पोइ मचाला जेल में 27 माण्हुनि जा लाश मिलिया आहिनि, जेके साहब ॿूसाट ॼण सबब फौत थिया आहिनि। जेल इख़्तियारनि तरफ़ां वाक़िए की जांच जारी आहे। लाहौर के हरबतपुर वाले इलाके में गैस सिलेंडर धमाको थी पियो। नतीजे में 2 माण्हू फौत थी विया। रेस्क्यू ज़रियनि मूजिब घर की पहिरीं मंजिल ते धमाके सबब छित किरी पई। हादसे में एक औरत समेत 2 ॼणा फौत ऐं 5 माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि, जॾहिं त ज़ख़्मियुनि खे तिबी इलाज लाइ मक़ामी अस्पताल मुंतक़िल कयो वियो। मौसमियात खाते मूजिब मुल्क के केतरनि इलाइक़नि में थधि वधण जा इम्कान आहिनि। पंजाब में मौसम थधो ऐं ख़ुश्क रहंदो, जॾहिं त सुबुह ऐं राति में कोहीड़ो ऐं स्मॉग रहण जो इम्कान आहे। इस्लामाबाद ऐं उन जे भरपासे में मौसम थधो ऐं ख़ुश्क रहण, जॾहिं त ख़ैबर पख्तूनख्वा जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में थधि ऐं मौसम ख़ुश्क रहण जी अॻकथी कई वई आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मौसम ख़ुश्क रहंदी, जॾहिं त राति जो थधि में वाध जो इम्कान आहे। बलोचिस्तान जे उतरनी ऐं मरकज़ी ज़िलनि में मौसम थधो ऐं ख़ुश्क रहंदो। मौसमियात खाते मूजिब कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान में भी मौसम ख़ुश्क ऐं थधो रही सघे थो।